बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेके न्यूज़ के प्रोग्राम ख़बर ए हक़ीक़त में आवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, जेका वबा जे ग़रीब मारूअड़नि जे लाइ जेके सेहत जी सहूलतूं हुकूमत तरफ़ां असांखे मिलियल आहिनि, तिन में सिविल हॉस्पिटल जेकबाबाद अहम जाइ विलारे थी। सिविल हॉस्पिटल जेकबाबाद 1954 में क़ाइमु थी, जंहिंजा 160 बिस्तरा हुआ ऐं उहा सिविल हॉस्पिटल जेकबाबाद ज़िले जी आवाम, उन सां गॾोगॾु बलोचिस्तान जा वेझा लॻंदड़ डेरा अलायार हुजे, डेरा मुराद जमाली हुजे, सोबतपुर खां वेंदे सिबी ताईं हितां जा माण्हू उन्हनि मां बहितरीनु इलाज मां मुस्तफ़ीद थींदा रहिया। हाणे सिविल हॉस्पिटल जेकबाबाद जी जेका हिन वक़्तु पोज़ीशन आहे, उरूज खां ज़वाल ताईं अची पहुती आहे। इन उरूज ऐं ज़वाल जी कहानी ते डिस्कस करण जे लाइ अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे अब्दुलहई सुमर साहिब खे। अस्सलाम महिरबानी साईं। अवां सोशल एक्टिविस्ट आहियो, अवाम जे मसइलनि ते अवां जी गहरी नज़र रहे थी। सिविल हॉस्पिटल जेकबाबाद जेका असांजे लाइ हिकिड़ो वॾो असासो, वॾो एज़ाज़ु हुई त हिते तमामु बहितरीनु सिहत जी सहूलियतूं हुयूं माज़ी में। अॼु सिविल हॉस्पिटल जी जेका पोज़ीशन आहे उरूज खां वठी ज़वाल ताईं, उन ते बारे में तव्हां थोरो पंहिंजी राय जो इज़हार कंदा। सभ खां पहिरियां मां अव्हां जो मशकूर आहियां, ख़ुसूसन अव्हां जे चैनल जो अव्हां जेकबाबाद जे आवाम जी बाक़ाइदा नुमाइंदगी कयो पिया। हक़ीक़त इहा आहे त 1954 में जीअं अव्हां पाण चई वियो त जेका हीअ हॉस्पिटल सरकार पारां तामीर कई वई, त हुन जो मक़सदु इहो हो त हितां जे जेके डिस्ट्रिक्ट जे अंदरि जेका ग़रीब मिसकिन हितां जा माण्हू आहिनि, जेके पंहिंजो ॿाहिरि वञी करे इलाजु नथा कराए सघनि या जन वटि एतिरो पैसो न आहे जो उहो कंहिं प्राइवेट डॉक्टर्स वटि वञनि, त सरकार जेको आहे हीअ इस्पताल ॾिनी। ऐं इहा इस्पताल जेका आहे इन जी तारीख़ ईअं आहे त 1954 में तामीर थींदड़ इस्पताल न सिर्फ़ु असांजे डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जैकबाद, पर मां सम्झां थो तालका गड़ी खेरो, तालका जेको आहे ठुल, उन में जेको आहे बाक़ाइदा जेको आहे हुन उतां जे माण्हुनि खे जेको आहे बहितरु इलाज जूं सहूलतूं ॾिनियूं। न सिर्फ़ु एतिरो त जेका असांजे बलोचिस्तान आहे, जेका असांजे सिबी ताईं जीअं डेरा अलायार आहे, डेरा मुराद जमाली आहे, असांजे सोबतपुर आहे, या इवन असांजे सिबी, उतां जा माण्हू अची करे हिते इलाज जूं सहूलतूं जेके आहिनि वठंदा हुआ। ऐं इहो बि हक़ीक़त आहे त जॾहिं उहे हिते ईंदा हुआ त उन्हनि खे जेको आहे वार्ड में बेड न मिलंदो हो। पोइ उहे माण्हू उन वक़्त जे हुकुमराननि यानी मुंतख़िब नुमाइंदनि वटि, को MPA वटि जंहिंजी अप्रोच हूंदी MPA वटि वेंदो, जंहिंजी MNA वटि हूंदी, जंहिंजे वज़ीर वटि हूंदी, उहे उतां वञी, पर जेको आम असांजो जेको शहर जो माण्हू हूंदो उहो ऑनरेबल डिप्टी कमिश्नर वटि वञी करे उनखे अप्रोच कंदो त साईं तव्हां MS खे चओ या सर्जन खे चओ असांजा ही माण्हू आहिनि, असांखे एडमिशन मिले ऐं असांजो जेको आहे इलाजु थी सघे। पर अॼु अफ़सोस आहे जेका हॉस्पिटल कल्ह जेको आहे बाक़ाइदा असांजे डिस्ट्रिक्ट जैकबाबाद ऐं बलोचिस्तान खे जेका बहितरु इलाज जूं सहूलतूं फराहम करे पई ॿिनि सूबनि खे, छाकाणि जो भले हुनजो नालो खणी इहो त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल जैकबाबाद जी आहे, जैकबाबाद असांजो सिंध में आहे, पर बलोचिस्तान जे सिबीअ ताईं माण्हुनि खे जेको आहे बाक़ाइदा बहितरु इलाजु मिले पियो। ऐं इन खां अलावा असांजे इन हॉस्पिटल में 160 बेडेड जी जेका हॉस्पिटल आहे, इन में हिकु पेइंग वार्ड हूंदा हुआ। ऐं पेइंग वार्ड इन करे हूंदा हुआ त असांजे उहो तबिको जेको परदे जो ख़ासि पंहिंजो जेको ख़्यालु रखंदड़ आहे, या ख़ुसूसन असांजे जेके सादात आहिनि, सैयद घराणो आहे, उहे अची करे या साहिब हैसियत जेके आहिनि अची इन करे उहो वार्ड वठंदा हुआ त ताकी असां कुझु इन इस्पताल जे लाइ जेको आहे पंहिंजो फाइनेंशियली उनजी सपोर्ट बि करे सघूं, ताकी छाकाणि जो इहा इस्पताल जेको आहे ग़रीबनि जे लाइ आहे, ग़रीबनि जो बहितरु इलाजु करे पई, इन बहाने बि असांजो हितां जो जेको अमीर तबिको उहो इस्पताल जी जेका आहे बाक़ाइदा मदद कंदो। पर अॼु असांखे ॾुखु थिए पियो, थियणु त ईअं घुरिजे त 1954 में तामीर थींदड़ असांजी ही हेडक्वार्टर हॉस्पिटल अॼु मुंहिंजे ख़्याल में इनखे अपग्रेड थियणु घुरिजे आहे। छाकाणि जो 1954 में पॉपुलेशन अव्हां जे साम्हूं हुई, अॼु 2019 में पॉपुलेशन किथे वञी पहुती आहे। पर अफ़सोस आहे त उहा इस्पताल बजाए अपग्रेड थियण जे उनखे गैर फ़ाल कयो पियो वञे, उनखे तबाहीअ जे उन किनारे ते वञी पहुचायो वियो आहे जिथे असीं एतिरा हैरान थियूं था जो असांजो अक़ल ऐं असांजो जेको फॉर्म आहे उहो कमु नथो करे। त असांजा जेके हितां जा मुंतख़िब नुमाइंदा आहिनि, हितां जा जेके असांजा सियासतदान आहिनि, उहे आख़िर चाहिनि छा था, इहा ॻाल्हि तमामु ॾुखी आहे। हाणे इन फैक्ट ते था वञूं त आख़िर उहे कहिड़ा फैक्ट्स हुआ जंहिंजे करे इहा इस्पताल एॾे उरूज खां ज़वाल ताईं पहुती? उन में सम्झो था त उहे केरु धुरियूं, कहिड़ा हथ मलबस हुआ जंहिं हिन इस्पताल खे इन हालत ते? ॾिसो न, अर्ज़ु इहो आहे त कल्ह इहा ई इस्पताल लाभ ॾिए पई ऐं अॼु इहा ई इस्पताल जेको आहे तबाही जे किनारे ते आहे। कल्ह बि सियासतदान हुया, अॼु बि सियासतदान आहिनि। 1954 में असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह असांखे मिलियो, असांखे पंहिंजे मुल्क ते फ़ख़्रु आहे, आज़ादु मुल्क मिलियो, आज़ादु असां पंहिंजो साहु खणूं था, आज़ादु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं था।
असल ॻाल्हि इहा आहे त उन वक़्त जा जेके मुंतख़िब नुमाइंदा हुया, मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त उहे कमिटेड हुया पंहिंजी पब्लिक सां, पंहिंजे वोटर सां, हितां जे माण्हुनि सां, हितां जे मारूड़नि सां, उन्हनि जे इशूज़ सां। ऐं अॼु जो जेको असांजो जेको मुंतख़िब नुमाइंदो आहे, उन जी हिकिड़ी जेका साइकोलॉजी आहे, जेका असां ॾिसूं पिया, जीअं इलेक्शनां थींदियूं आहिनि त पंहिंजो जेका इलेक्शन मुहिम दौरान जलसा थींदा आहिनि नंढा वॾा, त पोइ उते सियासतदान ईअं सम्झे थो त जेका मूंखे पार्टी जी टिकट मिले थी, पार्टी जो को अहिड़ो वोट आहे जेको मूंखे वञी असेंबली पुॼाईंदो। सिविल हॉस्पिटल जेकाबाद हिन वक़्तु तबाही जे किनारे ते पहुची चुकी आहे। हाणे सिविल अस्पताल जी तबाही जे पुठियां कहिड़ा अनासिर शामिल आहिनि? सम्झो था त उन में कहिड़ा कहिड़ा जेको हथ मुलविस आहिनि जंहिं हिन अस्पताल खे हिन हाल ते पहुचायो? मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरियां जेको हिन जो कसूरवार आहे उहो असांजो मुंतख़िब नुमाइंदो आहे। छाकाणि जो जैकब जी जेकी अवाम आहे उहो पंहिंजो जॾहिं नुमाइंदो चूंडे थी त उहो इन करे त उहे वञी करे ऐवान में असांजी जेका मालिकी कंदा, असांजा जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे हल कंदा। पर असांजो जेको मुंतख़िब नुमाइंदो आहे उहो उन कोशिश में आहे त मां जॾहिं असेंबली पुॼां त मां नोट कीअं कमायां। हाणे जेकॾहिं हुन में वेंदो त पोइ जेके पब्लिक जा इशूज़ आहिनि, जीअं असांजी सिविल अस्पताल आहे, उनखे ऑन करणु छॾे ॾिनो आहे, उन्हनि अवाम खे ऑन करणु छॾे ॾिनो आहे, पंहिंजे वोटर्स खे ऑन करणु छॾे ॾिनो आहे। जॾहिं इलेक्शन अचे थी, इलेक्शन जा जेके चंद ॾींहं आहिनि जिन में हू पंहिंजी इलेक्शन कैंपेन जेका शुरू था कनि, उन वक़्तु वॾियूं वॾियूं दावाऊं कनि था, अवाम जे इशूज़ जी ॻाल्हि कनि था, अवाम जे दर्दनि जी ॻाल्हि कनि था, अवाम जे सूरनि जी ॻाल्हि कनि था। पर जॾहिं उहे कामयाबु थी करे मुक़दस ऐवाननि में पुॼनि था त उन खां पोइ जेको आहे असां जेको ॾिठो आहे त सियासतदान जो जेको पंहिंजे वोटर सां रिश्तो आहे उहो ख़तमु थी थो वञे। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां अहम कई त इन जो सबबु छा आहे, कारण छा आहिनि? मां सम्झां थो हिकु माफ़िया आहे, वॾी माफ़िया आहे जेका प्राइवेट जेके असांजे जैकबाद जे अंदरि मेडिकल सेंटर आहिनि। जिथे मां सिविल अस्पताल जी तबाही जी ॻाल्हि कयां थो, उते मां हिकिड़ो क्रेडिट सिविल हॉस्पिटल खे ज़रूरु ॾींदुसि त सिविल अस्पताल जे अंदरि जेके ऑपरेशन्स आहिनि या जेका इलाजु आहे, मां सम्झां थो ओड़ो इलाजु जैकाबाद जे लाइ मां चैलेंज कयां थो अव्हां जे चैनल जे तवसुस सां त को हिकिड़ो सेंटर मूंखे ॿुधाइनि प्राइवेट जिथे अहिड़े क़िस्म जी OT हुजे, अहिड़े क़िस्म जा इंस्ट्रूमेंट स्टरलाइज़ेशन हुजे, अहिड़े क़िस्म जा जेके डॉक्टर्स आहिनि जहिड़े तरीक़े सां सरकारी अस्पतालुनि में जेके आहिनि बाक़ाइदा ऑपरेशन्स वग़ैरह थियनि थियूं, नेवर। अस्पतालूं जेके प्राइवेट आहिनि उहे हिकिड़ो मुंहिंजे ख़्याल में कोस घर आहिनि। उहे इन इंतज़ार में आहिनि त जेके माण्हू अचनि था उहे अचनि ऐं असां उन्हनि खे कीअं लुटूं। साॻिया ई डॉक्टर आहिनि असांजी अस्पतालुनि में वेठा आहिनि, उते मरीज़नि खे कोन था ॾिसनि। ऐं उनखां अलावा वॾी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन वक़्तु बि मुंहिंजे ख़्याल में 80 जे लॻभॻि जेके सिविल अस्पताल जे अंदरि मेल फीमेल डॉक्टर्स ऐं जेके उनमें कुझु स्पेशलिस्ट जेके डॉक्टर्स आहिनि उहे आहिनि। पर अफ़सोस जो हिन वक़्तु तव्हांखे मां सम्झां थो 40 जे अंदरि डॉक्टर्स जेके आहिनि प्रेज़ेंट्स मिलंदा। 40 खां अलावा जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके असांजा जॾहिं त हेडक्वाटर हॉस्पिटल मेन आहे जेका असांजे गढ़ी खैरो ठुल ऐं बलोचिस्तान खे कवर करे पई, हेडक्वाटर खे कवर करे पई, उते उहे ख़िदमत नथा कनि। उन्हनि डिटेलमेंट ते डेपुटेशन ते नंढा नंढा असांजा जेके सेंटर्स आहिनि जैकाबाद जे अंदरि या गढ़ी खैरो आहे ठुल आहे, उहे उते सुठा डॉक्टर जेके आहिनि उन्हनि पंहिंजूं ओॾे ट्रांसफ़र कराए मुंहिंजे ख़्याल में कुटी खाइनि था, मुफ़्त में वेही करे जेके आहिनि पघारूं कनि था। जॾहिं त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जो इहे बाक़ाइदा ऑर्डर्स आहिनि त डिटेलमेंट ऐं डेपुटेशन उन्हनि ते पाबंदी आहे। पर मूंखे सम्झ में नथी अचे त जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे या असांजी जेका सिंध सरकार आहे, मां सम्झां थो त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट खां बि वधीक पावरफुल आहे। जॾहिं त हक़ीक़त इहा आहे त उन जे ऑर्डर्स जी इनरॉफ़ी थिए पई ऐं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, पर उनजे बावजूद बि जेके आहिनि उन्हनि खे को ख़ौफ़ न आहे। ऐं मां त ईअं सम्झां थो त जेकॾहिं इहा शइ ईअं हली त पोइ हिन जैकाबाद जी अवाम जो, हितां जे माण्हुनि जो अलाहवाई आहे। ऐं तव्हांजी मीडिया इन ॻाल्हि जी गवाह आहे त असांजे जैकाबाद जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके असांजी समाजी तंज़ीमूं आहिनि, सियासी आहिनि, क़ौम परस्त आहिनि, मज़हबी तंज़ीमूं आहिनि, उहे बार बार आवाज़ उथाइनि पियूं त सिविल अस्पताल जा जेके डॉक्टर्स आहिनि, इवन असां पंहिंजे समाजी फोरम तां जेके बि जैकाबाद जे अंदरि 2 खुली कचहरियूं थियूं आहिनि, असां खुली कचहरी में दाहूं कयूं आहिनि। इवन एतिरे ताईं असां इन रिटन जेको आहे पंहिंजो उन्हनि बादशाहनि खे ॾिनो आहे त साईं हीअ सिविल अस्पताल हेडक्वाटर जेका आहे ग़रीब मिसकिन माण्हुनि जो वाहिद हिकिड़ो सहारो आहे। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंमें को शक न आहे, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुजे, शहीद राणी हुजे, उन्हनि पंहिंजे अवाम जी ख़िदमत कई। अॼु उन्हनि जो नालो अॼु उन्हनि ते जेकॾहिं माण्हू फ़ख़्रु था कनि, अॼु जेकॾहिं हितां जे माण्हुनि खे वोट मिले थो त उन्हनि शहीदनि जे करे इन करे मिले थो त हुननि पंहिंजे माण्हुनि जी दांह खे ॿुधो, हुननि माण्हुनि खे पंहिंजो सम्झो, वोटर्स खे पंहिंजो सम्झो। पर
पीपुल्स पार्टी जेका अवाम जी ॻाल्हि करे थी, ग्रास रूट लेवल जी ॻाल्हि करे थी, ऐं मूंखे सम्झ में न ईंदी आहे जॾहिं इस्पताल जी ॻाल्हि ईंदी आहे, इस्पताल जे इशूज़ जी ॻाल्हि ईंदी आहे, ग़रीब माण्हुनि जा मसइला ईंदा आहिनि, त इते पाकिस्तान पीपुल्स पार्टी अलाए छो जेको आहे लातालुक बणिजी थी वञे, इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन मार्क आहे। पर हिते ईअं बि त आहे न, जेकी जीअं तव्हां ज़िक्र करे त डॉक्टर्स जेके आहिनि, जेके सुठा माहिर डॉक्टर आहिनि, उहे जेको आहे त कंहिं नंढनि नंढनि जेको आहे बेसिक हेल्थ यूनिट थियो या ॿिनि जॻहियुनि ते ट्रांसफर, उन ट्रांसफर में हथु कंहिंजो आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे पॉलिटिशियन जो उनखे आशीर्वाद हासिलु आहे। उनखां बाद में हिकिड़ो ॿियो मेन इशू इहो आहे त हाणे तालका ठुल जो जेको इस्पताल आहे तालके ठुल जी, त उनजी बजट 3 करोड़ जे लॻभॻि आहे, जॾहिं त हाणे हिन जी बजट जेका आहे माना मिनिमाइज़ करे सिविल हॉस्पिटल जी बजट कोई 80 लख जे लॻभॻि आहे। त ज़िलई हेडक्वार्टर जी इस्पताल जी बजट घटि, तालकनि जी बजट वधीक। उनखां बाद में डॉक्टर जेके वेठा आहिनि त उन्हनि अॼुकल्ह त ईअं पियो थिए त माना जेकॾहिं कोई बि मरीज़ अचे थो, जेकॾहिं अगरि उनजी कंडीशन वधीक ख़राबु आहे त उनखे सिर्फ़ु इहो ई थो चयो वेंदो उनखे या लाड़काणे खणाए वञो, या उनखे इशारतनि या ॿिनि लफ़्ज़नि में इहो बि उनखे जेको आहे त ज़हन में विहारे थो वेंदो हिते तव्हां इलाजु न थींदो, तव्हां प्राइवेट सेंटर में अचो। त इहे सभु अवामिल गॾिजी करे इस्पताल जी तबाही जो जेको आहे इहो कारण बणिजनि था। आख़िर इन्हनि ख़िलाफ़ु भला एक्शन या कार्रवाई छो न? साईं ॾिसो न, मां अॻु बि अव्हांखे अर्ज़ु करे वियुमि त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सुपीरियर इदारो आहे, उनखां पोइ को वॾो इदारो न आहे। हाणे असांजे हिते कुझु टाइम पहिरियां, मुंहिंजे ख़्याल में कोरोना जे इन खां पहिरियां पंहिंजो जेम्स में डिप्टी सेक्रेटरी मुंहिंजे ख़्याल में उहे आया हुआ, सिविल बि आया, जैकाबाद विज़िट करे विया। हाणे इहे जेके ऑर्डर कनि था उहो त सेक्रेटरी थो करे न, सेक्रेटरी हेल्थ उहो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट खां बालातर त न आहे न, उन्हनि जे अहकामात खां त वधीक न आहे न। तंहिंजे करे हक़ीक़त इहा आहे त हिते जेको आहे माना जंहिंखे जीअं वणे थो तीअं करे थो। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त हीअ जेके इस्पताल आहे, मुंहिंजे ख़्याल में इन जो जेको बजट आहे उनजो कारण हिकिड़ो आहे त जीअं असांजी गड़ी खरो जेको आहे पंहिंजो असांजी जेका तालका हॉस्पिटल आहे, असांजी ठुल तालका हॉस्पिटल आहे, अगरि उन तालका हॉस्पिटल जो बजट हेडक्वार्टर हॉस्पिटल खां वधीक आहे ऐं हेडक्वार्टर हॉस्पिटल जो बजट घटि आहे, त इहो सिधो सो मैसेज आहे सियासतदाननि पारां। थी सघे थो त उन्हनि जे अंदरि में को ॿिलो आहे, हुननि जी का प्लैनिंग ॿी आहे, हू चाहिनि था त हीउ इस्पताल जेको आहे कंहिं न कंहिं टेक्निकल तरीक़े सां स्टेप बाय स्टेप जेको आहे इनखे असां डाउन करे इन मां का ॿिया मक़ासिद हासिलु करणु चाहिनि था। न, मक़सदु इहो आहे त अञा उनजो वजूद त आहे न। हेडक्वार्टर हॉस्पिटल ॿाहिरि बोर्ड ते लॻल आहे न त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल, अलाह न करे ऐं करण बि न ॾींदासीं। तव्हांजे चैनल जे तवसुल सां असां हिकु समाजी वर्कर जे हैसियत सां इहो बाक़ाइदा जैकाबाद जी अवाम खे यकीन था ॾियारायूं त जेतिरे ताईं असीं ज़िंदा आहियूं असां में साह आहे, असां जैकाबाद जो केस, जैकाबाद जी अवाम जो केस विढ़ंदासीं। भले सियासतदान जेॾा बि ताक़तवर हुजनि, भले उन्हनि वटि जेॾा बि पावर हुजनि, असां सिविल इस्पताल खे हेडक्वार्टर हॉस्पिटल रहणु ॾींदासीं। हू भले कहिड़ियूं बि कोशिशूं कनि, असां चाहींदासीं त इहा अपग्रेड थिए। असां कंहिं बि सूरत में जेको आहे इन इस्पताल खे ख़तमु करणु न ॾींदासीं। हाणे जीअं तव्हां चयो त तव्हां हिकु शहर जी हैसियत सां त हॉस्पिटल जी जेका आहे मालिकी माना ऑन करणु मतिलबु तव्हां उनजी वारसी करणु चाहियो था, त इहो हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे। जेकॾहिं असांजे माण्हुनि लाताल के न कई हुजे हा, या उन्हनि खे जॾहिं जीअं पई तबाही तरफ़ वञे पई त असांजी जेका अवाम आहे, असांजो पढ़ियो लिखो तबिको आहे, उहे जेकॾहिं इन जी तबाही ते फौरी तौर ते अखि न पिटनि हा त शायदि अॼु इहे ॾींहं ॾिसण न पवनि हा। असल छा आहे, हितां जो जेको माण्हू आहे उहो ख़ौफ़ज़दा आहे। असांजो जेको माण्हू आहे उहो ख़ौफ़ज़दा आहे, छो जो इन्हनि मुंतख़िब नुमाइंदनि वटि, इन्हनि सियासतदाननि वटि जेके इन गाॾियुनि ते वॾा वॾा हथियार बंदि हूंदा आहिनि। असांजो माण्हू सम्झे थो जेकॾहिं असां इन जी ॻाल्हि कंदासीं, इस्पताल जी इन जी तबाही जे लाइ आवाज़ु उथाईंदासीं या इन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदासीं, त इहे हथियार बंदनि जे थ्रू असांखे अगवा कराए वेंदा, खणाए वेंदा, ख़बर न आहे कूड़ा केस दाख़िल कंदा। हितां जो माण्हू ख़ौफ़ज़दा आहे ऐं असां हितां जी अवाम खे इहा अपील कंदासीं त हाणे उहो वक़्तु न आहे जो वॾेरो भोतार ऐं मुंतख़िब नुमाइंदो जीअं उनखे चाहे उहो करे, को जंगल जो कानून न आहे। हाणे इदारा आहिनि, इदारा ॿुधनि था ऐं ईअं न आहे त हू बसि जेकॾहिं चाहींदो त जेको आहे फलाणो माण्हू न हुजे। तंहिंजे करे हाणे अवाम खे जेको आहे पंहिंजे हक़नि जे लाइ न सिर्फ़ु सियासी पार्टियुनि खे या क़ौम परस्त या समाजी पार्टियुनि खे या असांजी जेका हितां जी मीडिया आहे, सहाफ़ी बिरादरी वॾो रोल अदा करे थी। जेकॾहिं तव्हांजे तरफ़ां बि ख़ामोशी हुजे त पोइ मां सम्झां थो जैकाबाद जो अलावा ई आहे। इहो क्रेडिट तव्हां ॾे वञे थो, मां तव्हांखे जस थो ॾियां, हितां जी मीडिया खे जस थो ॾियां। उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां आवाज़ु जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां जेको आहे मुक़दस ऐवाननि ताईं पहुचाए थी। तव्हां हितां जी कूक, हितां जी फरियाद। हक़ीक़त इहा आहे त असांजो जेको आम माण्हू आहे न, आम तबिके जो माण्हू आहे, उनखे ॿाहिरि निकिरी अचिणो पवंदो, उन्हनि खे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि करणी पवंदी। ऐं ख़ुसूसन मां उन्हनि खे चवां थो हिकिड़ो कमज़ोर तरीक़ेकार आहे, जॾहिं तव्हां वटि मुंतख़िब नुमाइंदा अचनि, तव्हां उन्हनि खां हिकिड़ो सुवालु कयो त बाबा तव्हांखे असां वोट ॾिनोसीं ऐं ॾींदा पिया अचूं अबनि ॾाॾनि खां वठी,
तव्हां असांखे इहो त ॿुधायो असांजी कहिड़ी तक़दीर तब्दील कई अथव, शहर खे कहिड़ो तव्हां पैरिस कयो आहे। सिविल अस्पताल जेका कल्ह आबाद हुई अॼु तबाही जे किनारे ते आहे। म्यूनसिपल कल्ह इहे जेके रोड रस्ता ख़ूबसूरत हूंदा, अॼु रोड रस्ता ड्रेनेज आख़िर शहर जा जेके बि मसइला आहिनि उहे सभ जा सभु जेके आहिनि तव्हां पाण ॾिसो था। पीअण जो जेको पाणी आहे जीअं असां वटि, उहो 1947 खां असांजो ख़्वाबु आहे। अॼु ॾींहुं ताईं असांखे पीअण जो साफ़ु पाणी न मिलियो आहे। उहो इन करे न मिलियो आहे त असांजा जेके नुमाइंदा आहिनि न उहो पंहिंजी जंग विड़ी रहिया आहिनि हिक ॿिए सां। उहे ॿई सिंसियर न आहिनि। जेके बि पार्टियूं आहिनि, मां इहा ॻाल्हि सिधी थो कयां, सभु चाहे जेके मुंतख़िब आहिनि या जेके कल्ह खटियो या अॼु इक़्तिदार में आहिनि या पावर में आहिनि, सभ जा सभु, उहा पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुजे, उहा PTI हुजे या कल्ह जेका नून लीग हुई, कंहिं बि जेका बि जे माण्हुनि खे कंहिं बि पंहिंजे वोटर्स खे ओन न कयो आहे। सिर्फ़ु इलेक्शन जे टाइम अची करे वॾा भाकुर पाए ऐं वॾियूं दवाऊं करे जेको आहे उन्हनि माण्हुनि खे दोखो ॾेई करे ऐं हिकिड़ो जेको आहे शराफ़त जे लिबास में अची करे शराफ़त जा वॾा वॾा कार्ड इस्तेमालु करे उन्हनि खां वोट वठी करे उन खां पोइ उन्हनि माण्हुनि खे उन्हनि पंहिंजे जेका बि जे वोटरनि खे जेको आहे निंधण को छॾे छॾियो आहे। मां त ई सम्झां थो जेका बि जो माण्हू ईअं आहे, ऐं माज़रत सां मां पंहिंजे जेका बि जे वासियुनि खां जेका माज़रत बि कंदुसि त जीअं न का रन ज़ाल हुजे, सियासी लेवल ते जेका बि जो वोटर जेको आहे इन जी मिसाल आहे। वॾी महिरबानी तव्हां जेको पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो। नाज़रीन, इहो अब्दुल सूमरो साहिबु जंहिं सिविल हॉस्पिटल जे तबाही हाल ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। वाक़ई सिविल हॉस्पिटल जेका बि जेको शानदार स्टार्ट वरितो हो, हिकिड़ो हुनजो माज़ी ॾाढो शानदार हो। ॾाढी जेको आहे अस्पताल में आवाम खे एॾी बहितरीनु सहूलियत मिलंदी हुई त माण्हुनि खे कंहिं ॿिए तरफ़ वञण जी ज़रूरत न पवंदी। पर हाणे ईअं थो थिए त जेकॾहिं बुख़ार जी बि जेकॾहिं का टैबलेट खपे थी, उहा बि ॿाहिरां ई वठणी पवे थी। अस्पताल जी जेको आहे इन कंडीशन ते अॼोको प्रोग्राम त ॼाणी ते पहुतो, पर असां इन सिलसिले में इन प्रोग्रामनि जो हिकिड़ो तसलसल जारी रखंदासीं ऐं अस्पताल जी हालत ते अञा बि वधीक मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां प्रोग्राम खणी अव्हां जा हाज़िर थींदासीं। हिन वक़्तु लाइ एतिरो ई। पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।